जॾहिं बि जंहिं इंसान सां दिलि लॻी वञे न त हिकु कमु कजांइ, शिरक न कजांइ, शिरक कॾहिं बि न कजांइ। शिरक रब माफ़ न कंदो अथई। शिरक जे वक़्त में अल्लाह रब ज़ुल जलाल वल इकराम हिकिड़ो गज़ब नाज़िल कंदो अथव। ख़ुदा जो कसम मां कूड़ ॻाल्हि नथो कयां। इराक़ जो बगदादी आहे जेको लिखे थो अरब शाइर आहे, इराक़ जो बगदादी। मां नालो हुनजो तॾहिं वठंदुमि जॾहिं रिसालो मुंहिंजो तव्हां ताईं पहुचंदो इंशाअल्लाह तबारक अल्लाह। लिखे थो मूंखां शिरक थी वियो कि इंसान सां मोहबत थी वई। हेॾो रब जो बि सॾु थिए पियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, होॾो महबूब जे इंतज़ार में बीठो आहियां। अल्लाह अकबर खे नंढो कयुमि, महबूब खे वॾो कयुमि। उहो सॾु बि पूरो थी वियो, नमाज़ बि ख़तमु थी वई, महबूब जे इंतज़ार में वेठो, महबूब न आयो। जहिड़े वक़्तु महबूब जो मुंहिंजे साम्हूं आयो त महबूब खां पुछियुमि त हेतिरी लेट छो? त उन महबूब जो आवाज़ आयो त मां रब जी नमाज़ पोइ अदा कयां। त उन वक़्त में एॾो अहसासु थियो, अरब पंहिंजी शाइरी में थो लिखे त उन वक़्त में मूंखे एॾो अहसासु थियो रब थो ॾिसे त हाणे उन इंसान खे ॾिसी, अलाह खे ॾिसी मां उहो रोअण लॻो त हीउ इंसान जेको रब ख़लकियो आहे, इहो शख़्स अलाह सां केॾो सचो आहे जो हिन मूंखे इंतज़ार में बीहारे बि रब जी नमाज़ अदा कई, मुंहिंजे इंतज़ार जी बि परवाह न कई, ऐं मां रब जी आज़ान ॿुधी करे बि रब खे नज़र अंदाज़ कयुमि। मां रब जी बि परवाह न कई, मां कंहिंजी परवाह कई? जंहिं रब जी परवाह कई मां उन जी परवाह कई। तॾहिं त लिखे थो रब ॾिसे थो जेको इंसान अलाह जे आॾो झुकंदो त रब कंहिंखे उन इंसाननि जे आॾो कॾहिं न झुकाईंदो। हा, जितो उन वक़्त में मूंखे ॾाढी ख़बर पइजी वई रब थो ॾिसे जंहिंजे मां इंतज़ार में बीठो आहियां, उहो अलाह जो सॾु थो पूरो करे, अलाह जो फ़र्ज़ु थो पूरो करे। मां उन इंसान जे इंतज़ार में आहियां। त हाणे मूंखे ख़बर इहा पई त मां रब जे सॾ खे नज़र अंदाज़ कयुमि। जंहिंजे इंतज़ार में बीठो हुउमि सो उहो रब जो सॾु थो अदा करे, अलाह जो फ़र्ज़ु थो पूरो करे। हाणे मूंखे यकीन अचे थो रब ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे झुकण में हिकिड़ो वॾो फ़ाइदो रखंदो आहे। जेको रब जे आॾो झुकंदो, रब कंहिंखे ख़ुदा जो कसम ग़लति ॻाल्हि नथो कयां। हे जेके मां ॻाल्हियूं थो कयां, इहे तव्हांजे फ़ाइदे जूं थो। तव्हां शिरक में हलिया वेंदा आहियो, शिरक जी बि ख़बर न पवंदी अथव। शिरक जे गज़ब जी निशानी तव्हांखे पहिरीं निशानी ॾियांव थो। भले पीरनि ते वेंदो, बास रखी ईंदो, उन बास जे बि इंतज़ार में हूंदो। जीअं इंसान सां तव्हांजी मोहबत थी वञे सो उन मोहबत में तव्हां खां उहो दिलि ऐं दिमाग़ मां निकिरंदो ई न। इहो अलाह जो गज़ब आहे, इहो रब जो गज़ब। जेकॾहिं इहा तव्हांखे ख़बर पवे न, छो रब तो फरमाए तूं मुंहिंजे आॾो झुक, मां कंहिंजे आॾो झुकण ॾियां त मूंखे चइजांइ। फिर बि उहो इंसान सम्झंदो न आहे। तव्हां हर ॻाल्हि में अॻिले महबूब खे सम्झंदा आहियो। तूं जेको महबूबनि जो बि महबूब आहे, ख़ालिक़ अकबर ज़ुल जलाल वल इकराम, तूं हुन जे आॾो झुक त न। तूं हिकिड़े इंसान जे लाइ परेशान आहे, तूं हिकिड़े इंसान जे लाइ जेको दिलि ऐं दिमाग़ मां न निकिरे, राति जी निंड बि बेचैन करे, उथंदे वेंदे बि तोखे तड़पाए। ख़ुदा जो कसम इहा रब जे गज़ब जी निशानी। अल्लाह पंहिंजे प्यारनि खे कॾहिं बि कंहिं इंसान जी तड़प न ॾींदो आहे। अल्लाह पंहिंजे प्यारनि खे, पाण जेके झुकण वारा, अल्लाह ॾे जेके झुकण वारा, अल्लाह उन्हनि खे कॾहिं बि इहा तकलीफ़ ऐं अज़ियत न ॾींदो आहे। यादि रखजांइ, जेकॾहिं अल्लाह जी ज़ात बाबरकात जे आॾो झुके बि थो, फिर बि उहो इंसान तुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में आहे, सम्झ तूं सची दिलि सां अल्लाह जे आॾो नथो झुके। इन झुकण में बि हराम पाई रखी वेठो। इहा हराम पाई बि कढ। हे इंसान रख साफ़ त कर रब मां।